अस्सलाम दोस्तों, अचो त अॼु असां तव्हांखे पार्ट ऑफ सेंटेंस जे बारे में ॿुधायूं। माण्हू काफ़ी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि, उहे तमामु डिफ़िकल्ट ऐं ॾुखिया तरीक़ा हूंदा आहिनि, जंहिंमें कुझु सब्जेक्ट प्रेडिकेट वग़ैरह कंप्लीशन्स वग़ैरह लॻाईंदा आहिनि, पर असां तव्हांखे आसान ईज़ी तरीक़े सां ॿुधायूं था। त पार्ट ऑफ सेंटेंस में जेके आहिनि असां टिनि हिसनि में पार्ट सेंटेंस खे विराईंदा आहियूं। हिकिड़ो सब्जेक्ट, वर्ब एंड ऑब्जेक्ट। सब्जेक्ट यानी उहो हिसो जेको कम जो कंदड़ आहे, ठीकु आहे, ऐं उनखां पोइ जेको कमु आहे उनखे वर्ब सॾियो वञे थो, ऐं उनखां पोइ आख़िर जेको जंहिं ते कम जो असरु पए उहो ऑब्जेक्ट हूंदो आहे, ठीकु आहे। सो इन लाइ अचो तव्हांखे हिकिड़ो जुमिलो अंग्रेज़ी जो सम्झायूं था। असलम राइट ए लेटर। हाणे असलम छा आहे, कमु कंदड़ आहे, सो इनखे असां सब्जेक्ट सॾियूं था। राइट जेको आहे कमु आहे, वर्ब, उनखे असां वर्ब सॾियूं था, ठीकु आहे। इहो राइट माना लिखणु, लिखणु माना कमु। सो हाणे अचो त ही राइट करे थो, छा पियो करे, राइट लेटर पियो राइट करे, ठीकु आहे, लेटर पियो लिखे। हाणे इन कम जो असरु कंहिं ते पियो, हिन लेटर ते पियो, यानी लेटर लिखे थो, ठीकु आहे। हाणे इन लेटर ऐं ख़त जेको आहे इनखे असां ऑब्जेक्ट चऊं था, छो त हीउ लिखण वारो जेको कमु आहे, अमल आहे, उहो उनजो असरु कंहिं ते पियो, हिन राइट ते, लेटर ते पियो, सो इहो असांजो ऑब्जेक्ट थींदो, ठीकु आहे। हाणे अचो त ऐं हमेशह यादि कजो, जेको हीउ वर्ब आहे उहो अंग्रेज़ी जे सेंटेंस जे विच में ईंदो आहे ऐं ऑब्जेक्ट आख़िर में ईंदो आहे, सब्जेक्ट शुरूआति में। ईअं ई सिंधीअ में अचो तव्हांखे सम्झायूं, सिंधीअ में हमेशह वर्ब आख़िर में ईंदो आहे, ठीकु आहे। हाणे हिते असलम ख़त लिखे थो, हाणे असलम छा आहे, उहो सब्जेक्ट आहे, ठीकु आहे। हाणे ख़त छा आहे, ऑब्जेक्ट आहे, ठीकु आहे, छो त ख़त ते लिखण जो असरु ख़त ते पए थो, हाणे इहो ऑब्जेक्ट आहे। हाणे लिखे थो, इहो छा आहे, इहो कमु आहे, इहो वर्ब आहे। हमेशह तव्हां यादि करे छॾिजो, जेको सिंधी आहे, सिंधीअ में सब्जेक्ट खां पोइ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट खां पोइ वर्ब हमेशह लास्ट में ईंदो आहे, पर इंग्लिश में ईंदा आहे। इंग्लिश में छा थींदो आहे त सब्जेक्ट खां पोइ वर्ब खां पोइ आख़िर में लास्ट में जेको आहे उहो ऑब्जेक्ट ईंदो आहे। सो इन स्ट्रक्चर खे हमेशह तव्हां यादि करे छॾींदो, त पोइ इनशाला कॾहिं कंहिं जुमिले खे आसानी सां ईज़ी सां तव्हां जेको आहे ट्रांसलेट करे सघो था। अचो त हाणे तव्हांखे जेको आहे ट्रांसलेशन टू इंग्लिश, अनवर स्कूल वञे थो, ठीकु आहे, अनवर स्कूल वञे थो या अनवर स्कूल वेंदो आहे, इनखे तव्हां इंग्लिश में ट्रांसलेट कंदो। हाणे ट्रांसलेट करण जो तरीक़ो कहिड़ो हूंदो, तव्हां वटि स्ट्रक्चर जेको असां तव्हांखे ॿुधायो आहे उहो हमेशह इस्तेमालु कजो। सभ खां पहिरियों सब्जेक्ट इस्तेमालु कजो, सब्जेक्ट खां पोइ तव्हां वर्ब इस्तेमालु कजो, वर्ब खां पोइ तव्हां ऑब्जेक्ट इस्तेमालु कजो इंग्लिश में, ठीकु आहे। हाणे ॿियो जुमिलो आहे, अमजद वण वढे थो। हाणे अमजद सब्जेक्ट तव्हांखे इस्तेमालु करिणो आहे, ऐं सब्जेक्ट खां पोइ तव्हांखे वर्ब इस्तेमालु करिणो आहे, वर्ब खां पोइ ऑब्जेक्ट इस्तेमालु करिणो आहे। इन तरीक़े सां आसानी सां तव्हां इन्हनि खे ट्रांसलेट करे वेंदव, ठीकु आहे। छो अॼु असां तव्हांखे ॿुधायो पार्ट ऑफ सेंटेंस यानी स्ट्रक्चर ऑफ सेंटेंस जे बारे में। इंशाल्लाह नेक्स्ट टाइम काइंड ऑफ सेंटेंस तव्हांखे सम्झाईंदासीं। सो असां सां जुड़िया रहो, असांजे इन चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कयो, महिरबानी, थैंक्स।